तो जिब्राइल चयोसि मूंखे का ख़बर कान्हे का, बाक़ी हिकिड़ो तारो मां ॾिसंदो हुउसि त 70,000 साल बीठो हूंदो, 70,000 साल जेको आहे सो लही वेंदो। इहो 72,000 दफ़ा मूं ॾिठो, माना इहो वञी थियो 9 खरब ऐं 8 करोड़ साल जेको एतिरो तारो जिब्राइल में ॾिसंदो रहियो। सुभान अल्लाह। त इहो त तारो मां हुउसि, माना हुज़ूर नबी करीम अलैहि नूर जो नूर चिमकंदो रहियो, जॾहिं 70,000 साल चिमकंदो रहंदो, 70,000 साल सजदो ऐं क़ाइदो हो। त अहिड़े महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं उम्मती आहियूं। उनजी विलादत ते ईअं न आहे त इंसानी सूरत में आया, पर रब्बुल आलमीन क़ुरान पायो त मां पंहिंजो महबूब तव्हां ॾे मोकिलियो आहे, पर तव्हां मझाई करे मोकिलियो आहे। त महबूब त ॾिसो त अलाह तबारक व तआला खे सूरत इंसान जी भले में भली लॻी, जो पंहिंजे महबूब खे बि इंसानी सूरत ॾेई ऐं जेको सो मोकिलियईं। इन करे जेकॾहिं असां हिक ॿिए जी इज़त कयूं ऐं हिक ॿिए खे ईअं सम्झूं त हीअ महबूब जी सूरत आहे, त को सबबु ई कोन्हे जो असां मुतहद थी करे कॾहिं सॼी दुनिया ते असां हुकूमत करे सघूं था। इन करे सभिनी खे वरी बार बार मुबारक आहे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा जी। ऐं उमेद था रखूं त तव्हां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जी ज़िंदगीअ खे सही माना में सहेड़े ऐं उन ते अमल करण जी कोशिशि कंदा। कुल शरीफ़ पढ़ो, दुआ करो, खैर जी दुआ। कुल शरीफ़।